ॿिए पासे ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा हलूं। सामूंडी तूफ़ान वाइपर ज्वाई वधीक शिदत इख्तियार करे वरिती। ख़तरनाक सामूंडी तूफ़ान कराची खां 770 ऐं ठटे खां 750 किलोमीटर परे रहिजी वियो आहे। कराची पोर्ट इंतज़ामिया ऐं केटी बंदर इंतज़ामिया नओं अलर्ट जारी करे छॾियो। मुहाणनि खे समुंड खां परे रहण जी हिदायत बि कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे आहियूं। सामूंडी तूफ़ान वाइपर ज्वाई वधीक शिदत इख्तियार करे वरिती। ख़तरनाक सामूंडी तूफ़ान कराची खां 770 ऐं ठटे खां 750 किलोमीटर परे रहिजी वियो आहे। कराची पोर्ट इंतज़ामिया ऐं केटी बंदर इंतज़ामिया नओं अलर्ट जारी करे छॾियो। मुहाणनि खे समुंड खां परे रहण जी हिदायत कई वई आहे। ख़बर असां शेयर करे आहियूं। सामूंडी तूफ़ान वाइपर ज्वाई वधीक शिदत इख्तियार करे वरिती आहे। ख़तरनाक सामूंडी तूफ़ान कराची खां 770 ऐं ठटे खां 750 किलोमीटर परे रहिजी वियो आहे। कराची पोर्ट इंतज़ामिया ऐं केटी बंदर इंतज़ामिया नओं अलर्ट जारी करे छॾियो आहे। मुहाणनि खे समुंड खां परे रहण जी हिदायत कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। सामूंडी तूफ़ान वाइपर ज्वाई वधीक शिदत इख्तियार करे वरिती आहे। ख़तरनाक सामूंडी तूफ़ान कराची खां 770 ऐं ठटे खां 750 किलोमीटर परे रहिजी वियो आहे। कराची पोर्ट इंतज़ामिया ऐं केटी बंदर इंतज़ामिया नओं अलर्ट जारी करे छॾियो आहे। मुहाणनि खे समुंड खां परे रहण जी हिदायत कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे आहियूं। सामूंडी तूफ़ान वाइपर ज्वाई वधीक शिदत इख्तियार करे वरिती आहे। ख़तरनाक सामूंडी तूफ़ान कराची खां 770 ऐं ठटे खां 750 किलोमीटर परे रहिजी वियो आहे। कराची पोर्ट इंतज़ामिया ऐं केटी बंदर इंतज़ामिया नओं अलर्ट जारी करे छॾियो आहे। मुहाणनि खे समुंड खां परे रहण जी हिदायत कई वई आहे। ख़बर असां शेयर करे आहियूं। सामूंडी तूफ़ान वाइपर ज्वाई वधीक शिदत इख्तियार करे वरिती आहे। ख़तरनाक सामूंडी तूफ़ान कराची खां 770 ऐं ठटे खां 750 किलोमीटर परे रहिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची खां सिंधी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, सामूंडी तूफ़ान वाइपर ज्वाई वधीक शिदत इख्तियार करे वरिती आहे, इन बाबति आगाह कजो। बिल्कुल कयूं। सामूंडी तूफ़ान VSTS बिपर जो आहे हिन वक़्तु इंतिहाई शदीद जेको साइक्लोनिक जेका कंडीशन आहे ESTS में उन में तब्दील थी वियो आहे। अरबी समुंड में उत्तर तरफ़ जेको सामूंडी तूफ़ान आहे उन में जेका वाध अची रही आहे। इन हवाले सां मौसम खाते जो चवणु आहे त कराची खां अॼुकल्ह 770 किलोमीटर ॾखण जे पासे ऐं अहिड़ी तरह सां ठटे ज़िले जे 750 किलोमीटर ॾखण जे पासे 800 किलोमीटर ॾखण ओभर में सामूंडी तूफ़ान मौजूदु आहे। इहो सामूंडी तूफ़ान जिते सिंध जी जेका साहिली पट्टी खे मुतासिर करे सघे थो, उते ओरमाण जो जेको साहिली इलाइक़ो आहे उनखे इहो मुतासिर कंदो। त सिस्टम जेको उत्तर तरफ़ हुनजो इम्कान आहे त उहो ओरमाण तरफ़ टर्न करे वञे, पर बरहाल बावजूद जेका मजमूई सूरत हाल आहे उनमें सामूंडी जेका पट्टी आहे उनखे न सिर्फ़ु ख़तरो दरपेश आहे, बल्कि हिन हवाले सां जिते इंसान जा सख़्तु हिदायतूं कयूं सामूंडी पट्टी में माण्हुनि खे वञण खां रोकण जी हिदायतूं कयूं। उते तूफ़ान जी जेका मसर चौधारी वधि में वधि हवाऊं जेके आहिनि 140 खां 160 किलोमीटर जी रफ़्तार आहे। उहा जेका हुनजी लहरूं आहिनि उहा पिणु 30 खां 40 फुटनि ताईं बुलंदी ताईं पहुची रहियूं आहिनि। हिन सूरत हाल में माज़ी में 1999 दौरान में अहिड़े क़िस्म जो तूफ़ान आयो जंहिंमें ठटे ज़िले जी साहिली पट्टी जंहिंमें जाती ऐं चूहड़ चमारी वारो इलाइक़ो जेको हुयो उहो शदीद तरह सां मुतासिर थियो हुयो। हिन सूरत हाल में सामूंडी पट्टी में वञण जे हवाले सां माण्हुनि खे न सिर्फ़ु एहतियात वठणु खपे, बल्कि सिंध सरकार हिन हवाले सां सख़्तु हिदायतूं कंदे सरकार जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जी नौकरियूं बि जेके नौकरी पेशा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे न सिर्फ़ु पंहिंजी नौकरियुनि ते मौजूदु हुजण जे हवाले सां हिदायत कई आहे, उन्हनि जी मोकलूं रद्द करे छॾियूं आहिनि, बल्कि हिन जेका बिपर जी जेका मौजूदगी आहे उन जेका सामूंडी जेका सूरत हाल आहे उहो गैर मामूली आहे। हिन गैर मामूली सूरत हाल में सख़्तु एहतियात जी पिणु ज़रूरत आहे। हिन हवाले सां जेका मौसम पारां अॻकथी कई वई आहे त साहिली इलाइक़नि ख़ुशूसन छटो ज़िलो, बदीन ज़िलो ऐं कराची वारो इलाइक़ो सामूंडी पट्टी ऐं बलोचिस्तान जो जेको इलाइक़ो आहे इन में तूफ़ान सां गॾोगॾु तेज़ हवाऊं ऐं बरसाति जो बि इम्कान आहे। त हिन मजमूई सूरत हाल में समूरी एहतियात वारी जेका सूरत हाल आहे उहा अख़्तियार करण जी ज़रूरत आहे ऐं
इहो ख़तरो दरपेश आहे। जेसिताईं तूफ़ान जो रुख ॿिए साहिल इलाइक़े या गुजरात हिन पासे जेसिताईं टर्न नथो करे त ख़तरे जी जेका सूरत हाल आहे उहा मौजूदु आहे ऐं एहतियात जो जेको